ठठो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर जावेद मेमण मूजिब ठठो यूथ एक्शन कमेटी जे सरवाण ऐं ठठे जे नौजवान जे लाइ महबूब अॻवान जी हैसियत रखंदड़ नौजवान फहद इक़बाल करनाणी जी अॻवाणीअ में करनाणी शादी हाल ठठो खां सिंधी सकाफ़त जे रंगनि में रंगियल हिकु शानदार रैली जंहिंमें ठठे जे नौजवाननि सां लाॻापियल हर तबिके जा नौजवान शामिल हुआ कढी वई, जेका शाहजहां मस्जिद ठठो खां थींदी नेशनल हाईवे ते नंगर पब्लिक प्रेस क्लब पहुचण खां पोइ मकली शहर ते नेशनल पब्लिक प्रेस क्लब ठठो अॻियां पहुती, जिते नेशनल प्रेस क्लब जी सथ पारां रैलीअ जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। रैलीअ में नौजवाननि समेत शहरनि सवनि जी तइदाद में शिरकत करे सिंधी सकाफ़त सां पंहिंजी जज़्बाती लॻाव जो इज़हार कयो। रैली मकली बाईपास ते क़ाइमु N3 पेट्रोल पंप ते पहुची इख़्तिताम पज़ीर थी। रैलीअ जी क़यादत फहद इक़बाल करनाणीअ सां यूथ एक्शन कमेटी ठठो जा अॻुवाण इर्तज़ा बिरोही अरबाज़ दर्स करे रहिया हुआ।